नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि केतिरनि ॾींहंनि खां अमन अमान जी सूरत हाल बाबति जेके कुझु मीडिया में रिपोर्टूं थियनि थियूं। उन खां अलावा मिरपुर ख़ासि में जेको नओं आयल SSP जेको उस्मान गनी सिद्दीकी पारां जी चार्ज वरिती, उते मिरपुर ख़ासि में ॿ टे अहिड़ा वॾा वाक़िया थिया जंहिंमें हिकु धाड़ेल जेको खेरपुर खायल छोटू नारे जो उन में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें कुझु पुलिस एहलकार शहीद बि थिया। उन खां अलावा हिते जेको वेननि ते ट्रांसपोर्टरनि जो हमेशह झगड़ो हूंदो आहे, त उन हवाले सां हिते मिरपुर ख़ासि जा अहिड़ा हिकिड़ा मसइला हलिया आहिनि। उन खां अलावा हितां जेके वापारी तंज़ीमूं एहतजाज करे रहियूं अचो त उन हवाले सां हितां जेको मिरपुर ख़ासि जो SSP उस्मान गनी सिद्दीकी उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां वटि अॼु महिमान आहिनि, हुननि जो छा चवणु आहे। सर, मिरपुर ख़ासि जी मजमूई सूरत हाल छा आहे भला, अमन अमान जी सूरत हाल? साईं, मीरपुर ख़ासि हिकिड़ो हिस्टोरिकली पुरअमन शहर आहे। हिन जी सूरत हाल अमन अमान जी हाणे बि अॻु में हिस्टोरिकली बि बहितर रही आहे ऐं हींअर बि जेको आहे उहा तशवीश जहिड़ी कोन्हे। मीरपुर ख़ासि में जेको आहे, अगरि तव्हां पूरे ज़िले खे ॾिसो त हिन में सिटी एरिया अलॻि थो अचे ऐं रूरल एरिया अलॻि थो अचे। सिटी एरिया में जेको असां वटि क्राइम थिए पियो रूटीन में, उन में मोटरसाइकिल जी चोरी आहे जेका बुंग वठी वापसि थी रही हुई, ऐं ॿ टे गाॾियूं चोरी थियूं आहिनि जेके मुंहिंजे हूंदे पीरियड में थियूं आहिनि। इन खां अलावा वापारियुनि खां कुझु कैश स्नैचिंग थी आहे। ॿिनि टिनि जॻहियुनि ते हिकिड़े दुकान में खाट लॻो आहे, जेके क्राइम्स थिया आहिनि। इन्हनि क्राइम्स ते पुलिस जो कंट्रोल आहे ऐं पुलिस पंहिंजी कोशिशूं करे पई। हिन मां काफ़ी क्राइम्स ट्रेस थिया आहिनि, काफ़ी पुलिस मुक़ाबला थिया आहिनि जंहिंमें पुलिस वारा जेके आहे उहे बि शहीद थी विया आहिनि ऐं जेके मुलज़िम हुआ उहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार बि थिया आहिनि ऐं के जेके आहिनि उहे मरी बि विया आहिनि। सर, इन ते पोइ अचो था जेके पुलिस एहलकार शहीद थी हलिया आहिनि ऐं मिरपुर ख़ासि में कुझु साल पहिरीं सिर्फ़ु हिकिड़ो टाउन थाणो हूंदो, हिन वक़्तु उन साॻे थाणे जा हद में माना 2 थाणा ॿिया वधी वञनि। पोइ छाजे करे पोइ ॾोहनि ते कंट्रोल कोन पियो थिए? अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे ऐं उते पुलिस एहलकार बि मौजूदु आहिनि। थाणनि ते पोज़ीशन असां इहा ॾिठी आहे, पुलिस त मौजूदु हूंदी ई कोन्हे, न SHO हूंदो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो वॾो मुंशी या सिपाही हूंदो आहे। छाजे करे उनखे बहितर कोन थो कयो? साईं, अनफॉर्चुनेटली थियो इहो आहे त जेके हितां वटि थाणा ठहिया आहिनि न, इहे तकड़ में ठाहिया विया आहिनि। हिननि खे सैंक्शन स्ट्रेंथ ॾिनी ई कोन वई आहे। उन साॻे थाणे मां ई नफ़री कढी उनखे हिकिड़ी ॿी जॻह ते रखियो वियो आहे। इन करे तव्हांखे हिन में का इम्प्रूवमेंट नज़र न पई अचे। हिकिड़ी जॻह जी हिकिड़े थाणे जी जॻह ते 3 थाणा त ठहिया आहिनि, पर उन्हनि खे काई बि एडिशनल फोर्स नफ़री कोन ॾिनी वई आहे। गाॾियूं प्रोवाइड कयूं वयूं अथनि। हाणे इन सां छा थींदो आहे त जंहिं महिल अॻु में हिकिड़े थाणे में हिकिड़ा मुंशी हूंदा, हिकिड़ा गार्ड हूंदा, हिकिड़ो हूंदो, हाणे 3 जॻहियुनि ते तव्हांखे मुंशी, नंढा मुंशी ऐं गार्ड था ॾियणा पवनि, जंहिंजी वजह सां तव्हांजी उहा पुलिस जेका ॿाहिरि अॻु में रोड ते कमु कंदी हुई, उहा पुलिस हाणे थाणनि में अंदरि सीड़ाए ऐं कमु थी करे। इन करे तव्हांखे उन जो को फ़र्क़ु नज़र न पियो अचे। पर लेट मी टेल यू त असांजी IG साहिब सां ॻाल्हि बि थी आहे ऐं ही इज़ प्रोवाइडिंग अस विद स्ट्रेंथ। असां वटि हिन वक़्तु मीरपुर ख़ासि में 6 सब डिवीज़न आहिनि, 18 जेके आहिनि पुलिस स्टेशन आहिनि ऐं हिकिड़ो वुमेन पुलिस स्टेशन आहे, त 19 पुलिस स्टेशन आहिनि। इन खां अलावा सिटी एरिया में 15 बि फ़ाल आहे, जंहिं वटि तक़रीबन 80 माण्हू आहिनि जेके सुबुह ऐं शाम मोटर बाइक्स ते गश्त करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेका नफ़री जी सूरत हाल आहे पूरे ज़िले में, उहा इहा त असां वटि 1800 जे क़रीब लॻभॻि नफ़री आहे। उन मां 500-600 माण्हू जेके असांजा उहा सिक्योरिटी ड्यूटी ते हूंदा आहिनि, जंहिंमें DC हाउस, कमिश्नर हाउस, स्कूल्स थी विया, इमाम बारगाहूं थी वियूं, चर्च, मंदर इहे थी विया, मस्जिदूं थी वियूं। इन्हनि ते गार्ड्स वग़ैरह, बैंक गार्ड्स हूंदा आहिनि, असांजा वाइटल इंस्टॉलेशन्स हूंदियूं आहिनि गवर्नमेंट जूं, उन्हनि ते गार्ड लॻल हूंदा आहिनि। त उनखां पोइ जेका असां वटि स्ट्रेंथ बचे थी, उहा तक़रीबन 1200-1300 ॼणनि जी स्ट्रेंथ बचे थी, जेके पूरे ज़िले मीरपुर ख़ासि कवर करिणो आहे। हाणे असां इन में बि अगरि मुंशी, वॾा मुंशी जेके लाइन में असांखे स्कॉट ड्यूटीज़ लाइ माण्हू खपनि था, उन्हनि खे कढी छॾियूं। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त ॿियनि ज़िलनि जे मुक़ाबले में असां वटि ज़िले में नफ़री कोन्हे। मां कंपेरेटिवली दादू में रही आयो आहियां, दादू में 5000 नफ़री आहे। हालांकि दादू तव्हांजे ज़िले खां नंढो ज़िलो आहे, तव्हां वटि आबादी बि घणी आहे ऐं तव्हां अर्बन वधीक आहियो। सिंध जो 3 या 4 नंबर ते वॾो शहर आहे ऐं उन हिसाब सां मीरपुर ख़ासि नफ़री तमामु घटि आहे। तव्हांजो चवणु आहे 15 बि हिते असां वटि आहे, टाउन थाणो बि आहे, माना 3 थाणा आहिनि ऐं इहे सभई आहिनि त सही। ऐं मददगार पुलिस बि आहे, पर मददगार पुलिस किथे हूंदी आहे असांखे किथे नज़र कोन थी अचे। जेकॾहिं असां इहो ॾिठो आहे या होटलनि ते नज़र ईंदी आहे, किथे क्राइम थी थो वञे, मददगार पुलिस उते कोन थी पहुचे। ऐं उन्हनि वटि नयूं मोटरसाइकिलूं, तव्हां अॼु मोटरसाइकिल उन्हनि जी हालत ॾिसो। ऐं असांजियूं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुननि जो चवणु असांखे पेट्रोल बि पूरो कोन थो मिले, तंहिंजे करे 125 मोटरसाइकिल असांखे किलो लीटर पेट्रोल थो मिले, असीं पहुची कोन था सघूं। जेकॾहिं छाजे करे उनखे वधीक फाल कोन थो कयो वञे, जेकॾहिं उन्हनि खे पेट्रोल वधीक ॾिनो वञे या उन्हनि खे अहिड़ियुनि जॻहियुनि ते बीहारियो वञे जिते हर टाइम हाज़िर रहनि। सर, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु वजह त 15 वारा जेके आहिनि उहे एक्टिव कोन हुया। मां आयुमि त मूंखे ख़बर इहो ई पई त हिननि खे पेट्रोल पूरो कोन थो ॾिनो वञे। तव्हांजी शायदि ॻाल्हि ॿोल हुन सां पुराणी थी आहे। हाणे तव्हांजे हर थाणे खे ऐं हर 15 सेंटर खे सरकारी पेट्रोल ॾिनो पियो वञे, तव्हांजे नॉलेज में हूंदो मुंहिंजे ख़्याल में। हाणे
कल्ह बि मां जेको आहे हिननि खे 3 जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ ते राति जो पाण वञी ऐं 15 ते एमरजेंसी में कॉल कयमि त हिननि जो रिस्पॉन्स टाइम 2 खां वठी 6 मिंटनि ताणी हो, जेको तमामु ठीकु आहे ऐं हिननि खे एक्टिव कयो पियो वञे। प्रॉब्लम इहो आहे त हिते लोकल पुलिस जेका उहा हिते ई जा पुलिस वारा 15 में हुया, त उहे छा पिया करनि त ड्यूटी मां घुसी करे ऐं घर वञी सुम्ही पिया पवनि या दुकाननि ते वेही चांहि पिया पीअनि। हाणे असां इहो कयो आहे त पुलिस वारनि खे शिफ्ट करे छॾियो आहे। जेका लोकल मीरपुर ख़ासि सिटी जा हुया उन्हनि खे ॿाराड़ी वारे इलाइक़नि में मोकिले छॾियो आहे ऐं हुतां जेके पुलिस वारा हुया उन्हनि खे घुराए हिते विधो आहे। हाणे 15 जो जेको फाइटर आहे हुन में हिकिड़ो पुराणो माण्हू आहे जेको सिटी जे एरिया सां वाक़ुफ़ु आहे, ऐं ॿियो नओं आहे जेको जंहिं वटि को रहण जो या को भॼण जो ठिकानो कोन्हे, त उहो ड्यूटी करण ते मजबूर आहे। इन खां अलावा हिननि जेका मॉनिटरिंग आहे उहा तमामु ज़रूरी हूंदी आहे। 15 इंचार्ज खे चेंज करे छॾियो आहे। DSP साहिबान, SHO साहिबान ऐं मां पाण हिननि खे वक़्तनि फ़वक़्तनि सुबुह जे टाइम ते राति जे टाइम ते मॉनिटर कंदा रहंदा आहियूं ऐं तव्हां हिननि जी वर्किंग में वाज़ह इंप्रूवमेंट ॾिठी हूंदी आहे ॾिसंदा। सर हींअर बि तव्हां इहो ॾिसो, तव्हां वटि बि नोट शयूं थी हूंदियूं ॿाराड़ी में जेके बि थाणा आहिनि, चाहे खाण हुजे, चाहे पटोयूं हुजे, चाहे सिंधड़ी हुजे, फुलडियूं हुजे, उन खां अलावा नौकोट जे साइड जा आहिनि, उते माण्हुनि खे जेको आहे पुलिस एहलकार तंग था कनि या पिकटूं तव्हांजो लॻल आहिनि या मोबाइल वारा आहिनि, त उहे तंग था कनि। उन्हनि लाइ तव्हां अॼु ताईं कोई अहिड़ो एक्शन खयो आहे? तव्हां पाण ॾिठो हूंदो मीडिया में रिपोर्टूं बि थियूं आहिनि त उहो पुलिस एहलकार जेके उते घर करे विया आहिनि, केतिरनि अरसनि खां उते पुलिस वेठी आहे, उते उन्हनि स्पेशल ठाहे छॾिया आहिनि, सिर्फ़ु मंथलियूं वठनि था, माण्हू ग़रीब माण्हुनि खे तंग कनि था। सर इहो बिल्कुलु हुयो। अनफॉर्चुनेटली मीरपुर ख़ासि जी पुलिस जेका उहा 3-4 सालनि खां वठी निगलेक्ट थियल हुई। हाणे हिननि खे एक्टिव कयो वियो आहे। तमामु घणा माण्हू जेके मां शिफ्ट करे छॾिया आहिनि हेॾां खां होॾे। जेके तव्हांजा लोकल SHOs ऐं DSP हुया उन्हनि खे बि मां IG साहिब खे रिक्वेस्ट कई हुयमि चेंज करे ऐं ॿिया ॾेई छॾियो। IG साहिब उन्हनि जी जॻह ते ॿिया ॾेई छॾिया आहिनि ऐं जेके उते पुराणा एहलकार स्पेशल ते जेका तव्हांजी ॻाल्हि आहे उहा सही आहे, उहे हुया उते, उन्हनि सभिनी खे बि असां उतां डिस्टर्ब करे छॾियो आहे। जेके जेके कढिणो उन्हनि खे कढी छॾियो आहे ऐं जिन खे ॿियनि थाणनि में शिफ्ट करिणो या हेडक्वाटर में करिणो उहो बि करे छॾियो आहे। होपफुली थिंग्स आर इम्प्रूविंग एंड दिल गेट बेटर। सर अॼु ताईं जेके पुलिस में जेके डिसमिस थियल पुलिस एहलकार हुआ उहे बि पुलिस जी मोबाइल में चढ़ियो हलनि पिया, पुलिस सां गॾु ड्यूटियूं कनि पिया, माण्हुनि खे गिरफ़्तार कनि पिया, छाजे करे उहे अञा ताईं हिन पुलिस सां गॾु आहिनि? उहो कोन्हनि पुलिस सां गॾु। तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में करंट ॻाल्हि ख़बर कोन्हे, उहे हिन ज़िले में ई कोन्हनि हिन वक़्तु। सर ताज़ो जेको आहे खैरपुर पुलिस हिते जरवारी शाख चौक ते ख्वाजे हिकिड़े तालिब ख्वाजो ऐं हुनजे भाउ खे गिरफ़्तार कयो अथऊं। छाजे करे केतिरे अरसे खां हिते रहनि पिया, उहे साॻिया माण्हू हुते पुलिस एहलकारनि सां गॾु वेठा हुआ। खैरपुर पुलिस अची हिते गिरफ़्तार करे थी, हू केतिरनि क़तल में ऐं उन खां अलावा उन साॻे जे भाउ खे सामारे मां अञा पुलिस गिरफ़्तार कयो आहे। उहो खैरपुर जी पुलिस अची गिरफ़्तार। पंहिंजी पुलिस खे छो ख़बर पवंदी पए जॾहिं स्पेशल ब्रांच बि आहे हिते, ॿियूं खोड़ सारियूं माना पुलिस जूं ब्रांचूं या पुलिस जो ॿिया इदारा आहिनि, छाजे करे उनखे ख़बर पवंदी पई या उन सां मुलवस आहिनि? न साईं, मुलविस न आहिनि। उहे जेके खैरपुर जा ख्वाजा गिरफ़्तार थिया, मां इंसिडेंट हिन खां पहिरियां खैरपुर में ई हूंदो हुयुसि। उहो हिकिड़ो माण्हू ख्वाजनि जो मां ई गिरफ़्तार करायो हुउमि, 4-6 महीना पुराणी ॻाल्हि हूंदी, जेको हिते मदरसे मां गिरफ़्तार थियो। इहो केस आहे हुते पंहिंजी में दुश्मनी हुई। रहीम ख्वाजो आहे, हुन सां गॾु ॿिया हुन जा 2-3 भाइर आहिनि। उन दुश्मनी में 3 मर्डर थी विया उन्हनि ख्वाजनि जा। उहे जेके मफ़रूर मुल्ज़िमान हुननि 2-3 ॼणा गिरफ़्तार थी विया, 2-3 भॼी करे सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि जे विच में किथे रहिया पिया। उहो केस खैरपुर पुलिस जो आहे, खैरपुर पुलिस ई हुननि खे फॉलो कंदी आहे। उन्हनि ते उते मां हूंदो आहे त मां हुनखे फॉलो कयां, ॿियो को जेको हूंदो उहो हुनखे फॉलो कंदो। फॉलो उहो ई कंदो आहे जंहिंजो केस हुजे, न की ॿिए कंहिंखे ख़बर ई कोन हुजे त केरु आहे केरु न आहे। हुननि जे महिल खैरपुर पुलिस हिते आई हुई, जंहिं महिल मां मोकिली हुयमि तॾहिं बि मीरपुर ख़ासि में जेके SP साहिब हुननि सां ॾाढी मदद कई ऐं हाणे असां बि खैरपुर पुलिस जी मदद करे माण्हू गिरफ़्तार कयासीं। उन्हनि जी दुश्मनी में 3 मर्डर थियल हुया जेके रहीम ख्वाजे वारा आहिनि, उहे माण्हू हितां गिरफ़्तार थिया। सर इन खां अलावा मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि तव्हां पुलिस खे वधीक, जीअं तव्हां चओ पिया त SHO असां चेंज कया आहिनि या पुलिस एहलकारनि खे असां ट्रांसफर कयो, हिते छा का सियासी अहिड़ी मुदाख़लत आहे? न, मीरपुर ख़ासि वन डिस्ट्रिक्ट जिथे सियासी मुदाख़लत न हुजण जे बिल्कुलु बराबरि आहे। न पोइ हिननि खे जेकॾहिं तव्हां चेंज करियो था उन में को फ़र्क़ु पियो आहे? सर फ़र्क़ु बिल्कुलु पियो आहे। तव्हांखे मां पंहिंजी पुलिस वर्किंग अगरि ॿुधाए छॾियां त हुन पूरे 1.5 महीने में असां छा प्रोग्रेस कई आहे त उहा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। असां सर हिन पूरे 1.5 महीने जे अंदरि 75 POs एंड एब्सकॉन्डर्स गिरफ़्तार कया आहिनि, जेके असांजे काफ़ी केसनि में इश्तिहारी मुलज़िम हुया ऐं भॻल हुया, कानून जी गिरफ़्त खां आजा हुया, उहे माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। हिन में जेके असां वटि नटोरियस क्रिमिनल्स अरेस्ट थिया आहिनि उहे 6 आहिनि ऐं इन खां अलावा जेके असां वटि डकैत आहिनि उहे 4 मारिजी विया आहिनि ऐं 2 मुक़ाबलनि में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि। मुंहिंजो न आहे ख़्यालु त मीरपुर ख़ासि में कोई एतिरो वॾो इक़दाम पुलिस जो कॾहिं बि थियो हूंदो जेको हाणे थी रहियो आहे।
ऑन अ रेगुलर बेसिस पुलिस पेट्रोलिंग पई करे, किथे को मुलज़िम हिननि मिले ते थो छा त कहिड़ा उन्हनि सां संगीन encounter थो केस थिए। आहिनि जेके तव्हां 109 जी, गिरफ़्तार? कल्ह राति जो बि जेको असांजो पुलिस मुक़ाबलो थियो आहे उन में हिकिड़ो नियाज़ू नाले माण्हू डकैत आहे, उनजे मथां कोई 10 या 12 केस आहिनि डकैती जा, फुरिन जा, पुलिस मुक़ाबलनि जा ऐं ज़ख़्मी करण जा माण्हुनि खे। उहो कल्ह ज़ख़्मी हालत में राति जो गिरफ़्तार थियो आहे। इन खां पहिरियों जेको हुयो चांडियो नालो, माशूक चांडियो, उनजे मथां बि को 10-12 केस हुया ऐं जेके ही ट्रांसपोर्टरनि जा प्रॉब्लम्स हली रहिया हुया जंहिंमें वैननि खे बाहि ॾींदी, उन केस में बि इहो घुरिबियल हो, उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो। इन खां अलावा जेके 4 असांजा पुलिस वारा सॉरी 4 जेके हिते असांजे टाउन में हिते मुक़ाबलो थियो पुलिस जो जेको सॼी राति हलियो, उन में छोटू नारे जो, कुर्बान नारे जो ऐं 2 ॿिया जेके मारिजी विया, इहे हुया त असल में ख़ैरपुर जा, पर इन्हनि माण्हुनि पूरे सिंध खे डिस्टर्ब कयो। इहे पूरे सिंध मां हाईवे जी किडनैपिंग कंदा। अगरि इहे पाण किडनैपिंग में मुलविस न हूंदा त जेके माण्हू किडनैप थिया हूंदा उहे रखिया हिननि जे गैंग वटि हूंदा ख़ैरपुर जे कचे में। हे नज़रू नारे जो आहे, हिननि जो हिते वॾो गैंग आहे ऐं हे नज़रू जा क्लोज़ रिलेटिव्स जा हिकिड़ो भाणेजो हुओ, हिकिड़ो भाइटियो हुओ, जेके हिते पुलिस इनकाउंटर में मारिजी विया, जंहिंमें हैदराबाद पुलिस जा ऐं असांजा पुलिस जा नुक़सान बि काफ़ी थी वियो। त पुलिस इज़ एक्टिव। इन खां अलावा मां इहो हिकिड़ो तव्हां चओ था नज़रू नारे जे गैंग जा हुआ, असांखे इहा ख़बर पई आहे त हैदराबाद पुलिस मिरपुखास पुलिस खे ॿुधायो कोन, उन जे करे ही पुलिस एहलकार जेका शहीद थिया, इन में केतिरी सदाकत आहे भला जी हैदराबाद पुलिस ऐं मिरपुखास पुलिस जो झगड़ो हलंदो रहियो? सर, हिन में को झगड़े जी ॻाल्हि कोन्हे। असां हिकिड़ी कमांड जे अंडर हिकिड़ी सिंध पुलिस आहियूं ऐं असां वेल ऑन बोर्ड हुयासीं। इहो नुक़सानु अगरि हिन जी जॻह ते मां बि पहिरियों एंट्री कयां त मुंहिंजो पंहिंजो बि थी वञे हा। ऐं हिन में मीरपुखास पुलिस जो बि हिकिड़ो जवान शहीद थियो आहे। मूंखे पाण खे 3 गोलियूं लॻियूं जेके बुलेट प्रूफ जैकेट जी वजह सां बची वियो, हिकिड़ो हल्को ज़ख़्मी थियो। इन करे IG साहब वॉज लीडिंग दिस ऑपरेशन जंहिं महिल पहिरियों नुक़सानु थियो एंड वी वर ऑल ऑन बोर्ड। ऐं असां गॾु ई पिया कयूं। सर, हेॾा वॾा धाड़ियल या ॾुहारी माण्हू मिरपुखास में तक़रीबन सालनि खां वेठा हुआ, छाजे करे भला मिरपुखास पुलिस फेल हुई, जेको उन्हनि खे का इंफॉर्मेशन कोन मिली, हैदराबाद पुलिस खे इंफॉर्मेशन मिली, छा सबबु आहे हिन जो? सर, वरी उहा ई ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे हिते फेक ID कार्ड ठाराए, नादरा वारनि हुननि खे ॿिया ID कार्ड ठाहे ॾिना मरिन जे नाले सां, उन्हनि इहा प्रॉपर्टी वरिती हुई ऐं हिते रहिया पिया। हिकिड़ो माण्हू अगरि कोई रहियो पियो हुजे हिकिड़ो मेट्रोपॉलिटन एरिया में त टेक्निकली इट्स नॉट पॉसिबल त उनखे ख़बर हुजे त असांखे हुनजो बैकग्राउंड छा आहे या छा न आहे। ऐं हैदराबाद पुलिस जी इहा इंफॉर्मेशन इन करे जनरेट थी छो जो उन्हनि जो हिकिड़ो माण्हू अगवा थियल हो, उहो उन्हनि खे ॻोल्हींदे असांखे ॿुधायूं त तव्हांजे इलाइक़े में हे अगवाकार जेके आहिनि वेठा आहिनि, असां अचूं पिया। इहो थियो। तव्हां कीअं था सम्झो भला हिते जी पुलिस जा तालुकात ॾुहारी माण्हुनि सां आहिनि? जीअं पुराणा तक़रीबन असां त ॾिठो आहे 20-20 साल थी विया आहिनि, 25-25 साल थिया, रिटायरमेंट ते आहिनि, तॾहिं बि साॻियुनि थाणनि ते मुंशीब ठही वेठा आहिनि, SHO बि रहनि पिया या हिकिड़े थाणे खां हटी करे ॿियनि थाणनि ते वञनि था। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां मुख़्तलिफ़ ऑफिसरनि सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि, हुननि जो बि चवणो पर तव्हांजे तजर्बे हिसाब सां कीअं भला उहो ॾुहारियुनि सां मिलियल आहिनि या न? सर, लोकल पुलिस जा वास्ता हूंदा आहिनि हर माण्हुनि सां, इहे डिनाए कोन थो थी सघे। लोकल पुलिस वारा जेके पुराणा थींदा आहिनि उन्हें ख़बर हूंदी आहे त कहिड़ो ॾुहारी चङो माण्हू आहे, कहिड़ो न आहे, उनखे हर ॻाल्हि ख़बर हुजणु खपे, टेक्निकली हूंदी बि अथनि। उन में कमांड जी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि तव्हां हुननि खे ॿिए कम ते लॻाए छॾींदा त ॿिए कम ते लॻी वेंदा आहिनि, अगरि हुननि खां पुलिसिंग वारो कमु वठंदा त उहो पुलिसिंग वारो कमु कंदा आहिनि। ऐं हाणे तव्हांखे नज़र ईंदो, मां तव्हांखे ॿुधायां पियो जेको गुड वर्क थियो आहे। नाज़रीन, हाणे वठूं था हिकिड़ी साई खां पोइ वरी असीं हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढड़ी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हा सर, तव्हां ॿुधाईंदा हलो त जेको। हा सर, तव्हां उहा ई ॻाल्हि कई त पुलिस वारा जेके आहिनि उहे कहिड़ो कमु करे रहिया आहिनि, त मां तव्हांखे ॿुधायां पियो। असां 75 जेके आहिनि उहे POs ऐं एब्सकॉन्डर्स गिरफ़्तार कया आहिनि। इन खां अलावा असां वटि 4 क्लैशनकोफ, 2 रिपीटर, हिकिड़ी शॉट गन, हिकिड़ी राइफल ऐं 10 पिस्टल विथ 41 राउंड्स एंड 23 कार्ट्रिजिस, इहे असां जेका कैंपेन हलाईसीं इलीगल असले जे ख़िलाफ़ु, असां वटि इहे टोटल रिकवरी थी आहे। तव्हां वटि नार्कोटिक्स, गुटको ऐं मंशियात हिकिड़ो वॾो प्रॉब्लम हो, जंहिंजी पुलिस जी सरपरस्ती अनफॉर्चुनेटली थी रही, जेका हाणे बंदि थी वई आहे। ऐं उन में असां जेको आहे तक़रीबन 18 किलोग्राम चर्स, 22 ग्राम हीरोइन ऐं 1 किलोग्राम जेको आहे उहो ओपियम रिकवर कयो आहे शराब। ऐं हिन में जेको आहे असां 60 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। तव्हां वटि ठरे जो तमामु घणो प्रॉब्लम हो, जेको कचो शराब ठहंदो आहे रूरल एरियाज़ में, इन में असां तमामु घणियूं भटियूं साड़ियूं आहिनि हिननि जूं। ऐं जेको इहो कम जी शिकायत हूंदी त पुलिस जी सरपरस्ती में हली रहियो आहे, इहो हिन वक़्तु बंदि थी वियो आहे। तव्हां चयो पिया कचो शराब असां साड़ियो आहे, भटियूं साड़ियूं आहिनि, पर हिते एक्साइज़ पुलिस बि तव्हां सां गॾु आहे। एक्साइज़ पुलिस जो कमु आहे, उन्हनि जो किरदारु कहिड़ो आहे? हिकिड़ो अलॻि महकमो आहे सर, उन्हनि जो असां सां का कोऑर्डिनेशन हिन वक़्तु कोन्हे, पर जेको पुलिस पंहिंजो कमु कयो आहे। असांखे इहे शयूं खोड़ सारियूं मिलियूं आहिनि, एक्साइज़ पुलिस जी बि उतां मंथलियूं आहिनि, हिन पुलिस जूं उते ठरनि ते मंथलियूं आहिनि। अगरि इहे हुजे हा त हे जेकी 8000 असां लीटर शराब पकड़ी आहे, भटियूं साड़ियूं आहिनि, इहे न हुजे हा।
इन के मां तव्हांखे ॿुधायां थो 60 माण्हू मंशियात जे केसनि में चालान कया आहिनि ऐं 8000 लीटर्स ऑफ अल्कोहल असां जेको आहे हिन जो ज़ब्त बि कयो आहे ऐं हो कयो आहे। अगरि असांजी पुलिस अञा मंथलिन ते जो आहे त इहो कमु कोन थियो आहे। हिन खां अलावा जेको सर CI पुलिस आहे भला हुनजो कहिड़ो किरदारु आहे? तक़रीबन असां ॾिठो आहे त जे थाणनि जी पुलिस पहुचंदी आहे किथे बि वाक़िया थियनि था त CI आहे या ADRC आहे, हुननि जो कहिड़ो किरदारु आहे? सर CI ऐं ADRC जेके इन जो किरदारु बेसिकली इन्वेस्टिगेटिव हूंदो आहे ऐं हीअ जेको आहे जेके ॾोह थियनि था या जेके क्रिमिनल एक्टिविटी हले थी उन्हनि जे ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन कंदा आहिनि। ADRC जो फ़िलहालु त मां तव्हांजो इंचार्ज चेंज कयो आहे ताकी कुझु माहौल में फ़र्क़ु अचे। CIA वारो असांजो कमु वारो माण्हू आहे। कल्ह बि जेको राति जो पुलिस मुक़ाबिलो थियो आहे उहो CIA वारनि सां थियो आहे। उन्हनि खे का ख़ुफ़िया इंफॉर्मेशन हुई त हिते 2-3 धाड़ेल आहिनि जेके रहिया पिया आहिनि। इन्हनि उते रेड कयो, उन्हनि धाड़ेलनि फायरिंग कई ऐं हुन में CI इंचार्ज ई उन्हनि खे हिकिड़े धाड़ेल खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे, ॿिया 2 हुन खां निकिरी विया। गुटकनि जी तव्हां वटि त तमामु घणो प्रॉब्लम हो। असां 40 मण गुटका जेके आहिनि उहे ज़ब्त कया आहिनि ऐं असां हिन में 35 केसेस रजिस्टर कया आहिनि जंहिंमें 36 केतिरियूं फैक्ट्रियूं आहिनि भला मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि गुटकनि जूं? सर हाणे मुंहिंजो न ख़्याल त काई बि फैक्ट्री एक्टिव हूंदी, को लिकी छुपी कमु कंदो हुजे त कंदो हुजे, बट मां तव्हांखे ॿुधायां पियो त असां कोई 12 फैक्ट्रियूं बस्ट कयूं आहिनि। गुटके जूं 12 फैक्ट्रियूं बस्ट कयूं आहिनि जंहिंमें 3 ॾींहं मां पाण हिकिड़ो रेड करे वॉलकट में त उते बि हली रही त उते इहो थियो। हिन में 36 माण्हू इहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। गैम्बलिंग ऐं आकड़ा पर्ची अगेन वॉज अ बिग प्रॉब्लम हियर जी ॾाढी शिकायत कंदा हुआ शहरी। इन में बि जेको आहे असां 15 केसिस गैम्बलिंग जा हिननि जे मथां करे 20 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। सर सिंध हुकूमत तरफ़ां छा पुलिस खे फंड घटि हूंदो आहे छा? केतिरो तव्हांखे ज़िले जे अंदरि फंड ॾींदा आहिनि ऐं किथे किथे कहिड़े मदनि में ख़र्चु थींदो आहे? पुलिस जी अॼु ताईं असां ॾिसंदा आहियूं गाॾियुनि जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। तव्हां पाण बि ॾिठो हूंदो वधि में वधि DSP वटि गाॾियूं सुठियूं आहिनि, थाणनि जा SHO जेके गाॾियुनि खे धिकींदा रहनि था। इहे छाजे करे? फंड घटि हुअण जे करे छा मसइला आहिनि? सर अनफॉर्चुनेटली पुलिस में फंडिंग त न हुजण जे बराबरी हूंदी आहे। जेका असांखे 90% फंड मिलंदा आहिनि उहे सैलरी में हली वेंदा आहिनि। सभु जेको असांजो बजट जो फिगर नज़र ईंदो आहे उहो 90% सैलरीज़ में हली वेंदो आहे। असां वटि कुझु पैसा ज़रूरु हूंदा आहिनि जंहिंमें रिपेयर ऑफ व्हीकल्स जा हेड में हूंदा आहिनि, रिपेयर ऑफ हाउस जे हेड में हूंदा आहिनि, ॿियनि हेड्स में पैसा हूंदा आहिनि जेके ख़र्च कया वेंदा आहिनि ऐं गाॾियुनि जी मेंटेनेंस ते थींदो आहे। असांखे गाॾियूं मिलियूं तमामु घणियूं आहिनि सिंध पुलिस खे। केतिरी ज़रूरत आहे तव्हांखे ज़िले जे अंदरि? जीअं तक़रीबन 16 खां 17 लख हिन ज़िले जी आबादी आहे। हा, असां वटि अगरि तव्हां ॾिसोसि त असां वटि हिन वक़्तु अफेक्टिव पुलिस 1200 भी कोन्हे जेका की शहरनि जे तहफ़ुज़ लाइ आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे हिते घटि में घटि पुलिस जी तादाद 3000 हुजणु खपे जेको हे ज़िले खे कवर करे सघनि ऐं इन ई हिसाब सां असांखे गाॾियुनि जी बि ज़रूरत आहे। असांखे IG साहिबु हाणे फॉर द सिटी एरिया मोटरसाइकिल्स ॾिनियूं हुयूं 18, पर असांखे ज़रूरत आहे त असांखे पुलिस मोबाइल्स ऐं प्रिज़न वैन्स इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे जेका मां IG साहिब खे लिखी ॾिनी आहे ऐं हुननि प्रॉमिस कयो आहे मूंखे त ॾींदा। न तव्हां चओ था त पुलिस असां वटि घटि आहे, IG साहिब खे लिखी ॾिनो। इहो सर मुख़्तलिफ़ टाइमनि ते असीं सिर्फ़ु इहो ॿुधंदा आहियूं, छाजे करे नफ़री कोन थी मिले? उन में ज़ाहिरा अमन अमान जो बि मसइलो थिए थो। जॾहिं पुलिस एहलकार तव्हां वटि 1000 या 1200 आहिनि त 16-17 लख जी आबादी ते इहे कंट्रोल करे सघनि था ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते असांजी मुख़्तलिफ़ SPनि सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। हुननि चयो त असां IG साहिब खे लिखियो। छाजे करे? छा मसइलो आहे जेको हिते मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि नफ़री मिले ई कोन थी? न, ज़िले जे अंदरि नफ़री मिले थी, रिक्रूटमेंट थी आहे। मुंहिंजे ख़्याल में 200 माण्हू त पोएं साल रिक्रूट कया आहिनि ऐं 200 सीटियूं हिन साल बि ॾियनि पिया त रिक्रूटमेंट थिए पई। अनफॉर्चुनेटली तव्हांजी नफ़री आहे घटि ॿियनि ज़िलनि जे मुक़ाबले में ऐं इन्हनि खे हिकिड़ो बूस्ट ॾेई वधाइणु खपनि, पर असांखे मिले जेका रूटीन में ई नफ़री थी 100-150 सीटियूं 200 सीटियूं इहे ई पियूं मिलनि ऐं रिक्रूटमेंट थिए पई। गवर्नमेंट जी पॉलिसी आहे रिक्रूट करण जी, हाणे हिते रिक्रूटमेंट थिए पई। इहा घटि पुलिस आहे ज़िले जे अंदरि, पोइ हिन खे तव्हां कहिड़े नमूने डिस्ट्रीब्यूट कयो? थोरो साईं नाज़रीन खे तव्हां ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि ज़िले जी हेतिरी वॾी आबादी आहे। ज़ाहिरा हर थाणे जे हद में ॾोह बि थियनि था, फुरूं बि थियनि थियूं, चोरियूं बि थियनि थियूं ऐं इन हवाले सां पुलिस जो कहिड़ो किरदारु हूंदो ऐं कहिड़े नमूने तव्हां उन्हनि खे डिस्ट्रीब्यूट कयो आहे तालकनि जे हवाले सां? साईं इन जी डिस्ट्रीब्यूशन ईअं हूंदी आहे त असां प्रायोरिटाइज़ कंदा आहियूं त असांजी कहिड़ी प्रायोरिटी आहे, कहिड़े क्राइम सां फाइटिंग असांजी प्रायोरिटी आहे। हाणे हिकिड़ी त असांजी हूंदी आहे जेका असांखे पिकेटिंग करणु ज़रूरी हूंदो आहे। मसलन बैंकियूं थी वियूं, गवर्नमेंट जूं इंस्टॉलेशन्स थी वियूं, वाइटल बिल्डिंग्स थी वियूं, स्कूल्स थी विया, मदरसा थी विया, मंदिर थी विया। असांजी पहिरीं प्रायोरिटी इहा हूंदी आहे त इहा डिप्लॉयमेंट थी वञे। उनखां अलावा असांजी कोर्ट जी सिक्योरिटी ऐं प्रिज़न जी सिक्योरिटी तमामु असां लाइ ज़रूरी हूंदी आहे। उन्हनि प्रेमिसिस खे सिक्योर करण लाइ बि असां कोई कसर न छॾींदा आहियूं। इन खां पोइ जेका असां वटि नफ़री बचे थी थाणनि में डिप्लॉय करण लाइ, उन्हनि जी डिप्लॉयमेंट प्रायोरिटी जे हिसाब सां थींदी आहे। जीअं मसलन तव्हांजो हिन वक़्तु सिर्फ़ु डिस्टर्ब्ड एरिया पूरे ज़िले में मुंहिंजे हिसाब सां मीरपुर ख़ासि सिटी जा 3 थाणा आहिनि, महमूदाबाद, गरीबाबाद, महरान ऐं सिटी वारो जेको 4-5 थाणा आहिनि इहे ऐं सैटेलाइट टाउन 5 थाणा इहे आहिनि जेके डिस्टर्ब्ड आहिनि। त असां मैक्सिमम नफ़री 15 जी शेप में
ऐं थाणनि खे स्ट्रेंथन करण लाइ इन्हनि खे ॾिनी आहे। असांजे सिटी वारे वटि तक़रीबन 100 माण्हू आहिनि, सैटेलाइट वारे वटि तक़रीबन 80 माण्हू आहिनि, ॿियनि थाणनि वटि 50-60 माण्हू आहिनि। कुझु जेके रूरल एरियाज़ आहिनि उन्हनि में प्रॉब्लमेटिक एरियाज़ न आहिनि, हुआ उन्हनि में जेके 2-3 नोन गैंग हुया उहे असांजा बस थी विया आहिनि, जेके मोटरसाइकिलूं फुरनि पिया या बुंग ते वठी मोटाइनि पिया। इन करे उन्हनि एरियाज़ में का एतिरी प्रॉब्लम कोन्हे, त उते असां पुलिसिंग घटि ॾिनी आहे ऐं हिन सिटीज़ एरियाज़ में वधीक ॾिनी आहे जिते स्ट्रीट क्राइम। पुलिसिंग आहे बि सही, जीअं मार्केट चौक आहे या स्टेशन चौक आहे, हिते असां ॾिसंदा आहियूं पुलिस जी मोबाइल, पोइ बि छाजे करे हिते मोटरसाइकिलूं चोरी थियनि थियूं या ॿियूं मोबाइल फुरजनि था? अनफॉर्चुनेटली तव्हांजी पुलिस ते कंहिं ध्यानु कोन ॾिनो। उन में ईअं हूंदो आहे त पुलिसिंग हिकिड़ी प्रिवेंटिव थींदी आहे ऐं ॿिए में जेको आहे एक्टिव पुलिसिंग इहा थींदी आहे त तव्हां हुननि जे गैंग्स खे बस्ट कयो। तव्हां भले हर मोड़ ते त पुलिस वारो बीहारे कोन था सघो, ठीकु आहे न सर, ऐं पुलिस वारो 24 कलाक विजिलेंट रही बि कोन थो सघे, ह्यूमनली पॉसिबल कोन्हे। त इहे वारदातूं थींदियूं आहिनि, पर असुलु इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेके माण्हू इहे वारदातियूं करनि था इन्हनि खे चेस कयो वञे ऐं इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, इन्हनि खे इन्हनि जे मंतकी अंजाम ताणी पुॼायो वञे। जेसि ताणी इहो कोन थींदो तेसि ताणी असां इफेक्टिव कोन थींदासीं। ऐं हाणे पोइ 1.5 महीने में इहो थियणु शुरू थी वियो आहे। असां गैंग्स बस्ट पिया कयूं, जेके स्ट्रीट क्रिमिनल्स उन्हनि खे बस्ट पिया कयूं, जेके इन्हनि खे पैटर्नाइज़ करनि था, शेल्टर करनि था, बुंग बटनि था, असां उन्हनि खे बस्ट पिया कयूं, उन्हनि खे गिरफ़्तार पिया कयूं, उन्हनि खे केसनि में चालान पिया कयूं। वंस दिस स्टार्ट्स हैपनिंग तव्हांजो इहो माहौल ठीकु थी वेंदो। सर, तव्हां भुंगनि जी ॻाल्हि कयो पिया, भुंग वठनि था, अञा ताईं बि जेके बि अॼु ताईं गाॾियूं वरियूं आहिनि सभु तक़रीबन भुंगनि ते वरियूं, छाजे करे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कोन पई थिए? उहो थी आहे, इन जी वजह सां त हिन में ज़ाब्तो आहे। बाराड़ी इलाइक़ा जी सिंधड़ी आहे, फुलेडियूं आहे, वॾो माना क्राइम थियनि था। सिंधड़ी ऐं फुलेलियुनि जे इलाइक़े में हिकिड़ी मरनि जी गैंग बस्ट कई आहे जेका बुंग वठी मोटाईंदी, तक़रीबन 7 ॼणा हुया। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में फुलेलियूं ऐं सिंधड़ी में हफ़्तो खनि थियो आहे का वारदात थी कोन्हे जेका मुंहिंजे नॉलेज में अचे। सर, मंशियात बि उते सरेआम हले थी, फुलेडियूं जे अंदरि होटलनि ते केबिननि ते मंशियात हले थी, जुदे जे अंदरि केबिननि ते मंशियात हले थी। इहा शिकायत मूंखे हाणे पई मिले, मां इन तव्हां चओ था दुकाननि ते सिगरेटनि वारी कर मंशियात हले थी। अहिड़ो आहे सूरत हाल न, पर मां ॾिसी थो रहां हाज़िर। त इन खां अलावा भला तव्हां मिरपुर ख़ासि जी हेडक्वाटर आहे, अक्सर इहो हूंदो आहे त माना हुतां जा जेके मुंशी या हुतां जो जेको एलो हूंदो आहे या आराई जंहिंखे चवंदा आहिनि, त इहे पुलिस वारा वीज़ा ते छॾींदा आहिनि, छा अहिड़ी के शिकायतूं आहिनि पाण वटि मिरपुर ख़ासि में? न सर, इहो मिरपुर ख़ासि में ह्यूमनली पॉसिबल न आहे। इहे थींदा आहिनि शिकायतूं कंहिं वॾी जॻह ते नफ़री जाम हुजे, माण्हू लिकाए सघंदो हुजे नफ़री, तव्हां वटि नफ़री आहे ई कोन, तव्हांखे वीज़ा ते छॾींदो केरु? तव्हांजे हेडक्वाटर में त हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में कोई 40-45 ॼणा बि कोन्हनि टोटल, जेके असां रैपिड रिस्पॉन्स लाइ रखिया आहिनि, त का इमरजेंसी थिए त उन्हनि खे रिस्पॉन्स ॾेई सघनि, या असां वटि ॿिया हूंदा आहिनि जेके कैदी पार्टियुनि जी ड्यूटी कंदा आहिनि। असां वटि वीज़ा जो को कॉन्सेप्ट कोन्हे मिरपुर ख़ासि में। सर, तक़रीबन इहे शिकायतूं आहिनि त मिरपुर ख़ासि जो इलाइक़ो हिकिड़ो वालकट आहे, जीअं पाक कॉलोनी आहे, उन खां अलावा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जीअं इस्माइल शाह कॉलोनी आहे, हिते मंशियात जा अॾा हलनि था। हा, त कहिड़ो ऑपरेशन तव्हां कयो आहे? इहे शिकायतूं बिल्कुलु हुयूं। जॾहिं मां पहिरें ॾींहुं आयो हुउमि जिते ज़िया लंजार मिनिस्टर साहिब जी जेका खुली कचहरी, मुंहिंजो पहिरियों ॾींहुं हुन ॾींहुं मिरपुर ख़ासि में, त उन में बि इहे ई शिकायतूं पियूं त वॉलकट में जेको आहे उहो टॉफ़ी वांगुरु विकिणनि था मंशियात ऐं चर्स ऐं हीरोइन। त मां तव्हांखे ॿुधायां, वॉलकट में तक़रीबन 6 दफ़ा पुलिस जो सर्च ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें असांखे काफ़ी मिक़दार में मंशियात, गुटका इहे मिलिया आहिनि, माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, असलो बरामद कयो आहे। ऐं अञा बि प्रॉब्लम आहे वॉलकट में, पर उहो कमु लिकी छुपी ज़रूरु हले थो, उन ते बि पुलिस जी नज़र आहे। कल्ह राति जो बि ऑपरेशन थियो, अनफॉर्चुनेटली इतला हुई पर उहा मटीरियलाइज़ कोन थी सघी। ऐं असांखे जीअं जीअं वॉलकट जी बि इंफॉर्मेशन मिले थी या पाक कॉलोनी जी मिले थी, उते कार्रवाई कई पई वञे। हो इहे सिर्फ़ु वालकट ते छापा लॻनि या ॿियनि इलाइक़नि ज़िले जे अंदरि ॿियनि इलाइक़नि में को अहिड़ो ऑपरेशन वग़ैरह कयो? हर जॻह ते थिया आहिनि, जिते जिते इंफॉर्मेशन मिले थी उते उते थिए थो। जी, जुॾो थाणो आहे, नवकोट आहे, हा सर, हिते बि तक़रीबन इन्हनि में सर जुॾे में थाणे में बि पोएं हिकिड़े हफ़्ते जे अंदरि अंदरि ADRC वारे जेके आहे उन्हनि टीम खे का इतला हुई, उन्हनि भठी बि साड़ी हुई, मंशियात ते बि कंट्रोल कयो हुओ, किलो चर्स गाॾी मां बरामद कयो हुओ। ॿिए दफ़े हिकिड़ी इंफॉर्मेशन ही डिगरी वारी साइड ते, त उते बि किलो अफ़ीम बरामद थियो। इहा कार्रवाई जिते जिते इंफॉर्मेशन मिले पई उते हले पई। उन खां अलावा सर हाणे ॿियूं बाक़ी पुलिस खे कहिड़ियूं तव्हां जेके जीअं हिकिड़ो चवंदा ट्रेनिंग कोन हूंदी आहे या पुलिस खे तजुर्बो अहिड़ा के आहिनि सिंध हुकूमत जे तरफ़ां या IG सिंध तरफ़ां पुलिस खे ट्रेनिंग ॾियारजनि या थोरो उनखे वधीक? सर, तमामु घणा। IG साहिब इज़ वेरी फोकस्ड ऑन ट्रेनिंग। असां वटि हाणे त ट्रेनिंग इन मयार ते अची वई आहे जो बि असांजो जेको SSU आहे उहे फॉरेनर्स खे ट्रेनिंग करण लाइ जेके आहिनि एतिरो क्वालिफाई करे विया आहिनि। ऐं ईगलेट जेके असांजा कढनि था, दे आर ऑल वेरी हाईली कमांडो ट्रेंड। जेके नवां छोकिरा हाणे भर्ती थियनि पिया उन्हनि जी ट्रेनिंग ते काफ़ी एम्फेसिस कयो पियो वञे ऐं उन्हनि खे कमांडो ट्रेनिंग ॾियारी पई वञे ताकी उहे क्राइम खे बैटल करे सघनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेको ख़ैरपुर जे धाड़ेदारनि सां मुक़ाबिलो थियो जंहिंमें छोटू नारे जो वग़ैरह मारिजी वियो, तव्हां त लाइव कवरेज नाज़रीन हिकिड़ी वठी ईंदो साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं।
नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं सर। हा, तव्हां इहो ॿुधायो पियो धाड़ियल छोटू नारे जे वाक़ई। जी, तव्हां पुलिस जी ट्रेनिंग जी ॻाल्हि पे कई, त मां तव्हांखे उहो ॿुधायां त जेतिरी फायरिंग क्लोज़ क्वार्टर्स में उते थी, मुंहिंजे ख़्याल में मीरपुर ख़ास जी हिस्ट्री में कॾहिं एतिरी फायरिंग तव्हां कोन ॿुधी हूंदी जेतिरी तव्हां हुन ॾींहुं ॿुधी हुई। ऐं हुई बि उहा क्लोज़ क्वार्टर बैटल जंहिंमें हिकिड़े घर जे अंदरि हू माण्हू मौजूदु हुया, हुननि खे बुलेट प्रूफ जैकेट्स पियूं, हुननि वटि वेपन हुयो सोफिस्टिकेटेड। ऐं इहा ई तव्हांजी पुलिस ई मीरपुर ख़ास जी जेका अॻिते वधी हुननि सां विड़ी आहे, हुन में शहज़ाद मरी शहीद थियो आहे, जंहिं पंहिंजो रुतबो शहादत में ॾिनो आहे। ऐं इहे ई पुलिस जा ट्रेंड हुया, इन्हनि खे ट्रेनिंग न हुजे हा त इन्हनि सां जहिड़ो बि न करे सघंदा। ऐं हिननि तमामु प्रोफेशनल अंदाज़ में घिरी करे औरतुनि ऐं ॿारनि खे बचाईंदे धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयो आहे ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई ऐं तव्हांजे शहर खे सिक्योर कयो अथऊं। आई थिंक दिस इज़ नॉट अ वेरी स्मॉल सेक्रीफाइस। ऐं इहो मीरपुर ख़ास जी हिस्ट्री में कॾहिं न आहे जो इहो थियो। सर, मीरपुर ख़ास जी हिस्ट्री में त कान थियो आहे। सभ खां पहिरियों हिकिड़ो सुवाल इहो थो थिए त हीअ धाड़ियल केतिरे अरसे खां हिते मौजूदु हुआ। मीरपुर ख़ास पुलिस खे ख़बर हुई तव्हांजो जेके स्पेशल ब्रांच वग़ैरह आहिनि उहे कहिड़े कम जूं आहिनि, जेके सॼो ॾींहुं हलंदा पिया आहिनि मोटरसाइकिलनि ते, पर उन्हनि खे छा ख़बर ई कोन पई जा त इन में पुलिस एहलकार बि 6 ॼणा शहीद थी हलिया आहिनि। त भई छाजे करे स्पेशल ब्रांच बि तव्हां सां गॾु हूंदी आहे न इन्हनि जो? सर, स्पेशल ब्रांच जेको आहे उहो उन्हनि जो सेटअप अलॻि हूंदो आहे, डिस्ट्रिक्ट पुलिस सां गॾु न हूंदो आहे। स्पेशल ब्रांच जो कमु ज़रूरु हूंदो आहे त उहो असांखे इंफॉर्मेशन प्रोवाइड करनि ऐं जेके हुन वटि अचनि उहो कंदा बि आहिनि। जेके इंफॉर्मेशन उहो पाण जनरेट करे सघंदा आहिनि उहो कंदा आहिनि। हाणे अगरि तव्हां हितां लॾे करे नादरा जो जाली शिनाख्ती कार्ड खणी वञी ॿिए कंहिं ज़िले में वेही रहो त उते कीअं कंहिंखे इल्मु थी सघे थो त तव्हां केरु आहियो ऐं केरु न आहियो। इहो फंक्शन सिर्फ़ु पुलिस जो न हूंदो आहे, इन में ॿियूं बि जेके आहिनि उहे सरकारी इदारा आहिनि जेके शामिलु आहिनि। अगरि तव्हांजो हिकिड़ो नादरा जो बेसिक शिनाख्ती कार्ड ई ॿियो ठही वञे ऐं तव्हां हिकिड़ा ॿिया माण्हू ठही वञो त उनखे रोकण लाइ त या त मां तव्हांखे शिकिल मां सुञाणींदो हुजां त तव्हां फलाणा आहियो ऐं मां तव्हांखे सुञाणियां, उहो हिते कोई लोकल पुलिस सुञाणे न पई। इन करे इहो इल्ज़ाम ॾियणु लोकल पुलिस जे मथां मुनासिबु न हूंदो। हालांकि मूंखे आयो हुन महिल 10 ॾींहं बि न थिया, मुंहिंजा तमामु सवलो कमु आहे त मां लोकल पुलिस खे ब्लेम करे सघां, जंहिंजो कमांडर मां न हुयो। रुॻो लोकल पुलिस कोन्हे, हैदराबाद पुलिस बि त हुई, पोइ इन में गफ़लतूं थियूं आहिनि, तव्हां इहो मञो था? पर पुलिस जी का लापरवाही थी आहे? गफ़लत कोन्हे, मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां थो, मां तव्हांखे ॻाल्हि सम्झाए थो वठां। 4 माण्हू जेकॾहिं आहिनि असांजा 6 पुलिस एहलकारनि खे शहीद करे छॾियो अथनि, सॼी राति गोलियूं हुयूं। मां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झायां थो, तव्हां हिकिड़ो दफ़ो सम्झी वेंदा इहा ॻाल्हि। पुलिस वटि इहो ई तरीक़ो हूंदो आहे त उहो कंहिं वक़्तु बि जॾहिं कंहिं जॻह ते एंट्री थी हणे त उहे अंदरि घिरंदी ऐं अंदरि घिरण खां पोइ उते दर नॉक कंदी ऐं घर सर्च कंदी। पुलिस खे 3 घर आइडेंटिफाई थिया, जंहिंमें मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद पुलिस ॿई शामिल हुयूं। उन्हनि खे 3 घर आइडेंटिफाई थिया त ॾोहारी हिननि घरनि जे अंदरि आहिनि। हिननि उन्हनि घरनि खे कड़ो चाढ़ियो आहे। कड़ो चाढ़ण खां पोइ घर खे नॉक करे घर खे सर्च कयो अथऊं। हिकिड़े घर खे अंदरि घिरी सर्च कयो, उन मां कुझु न मिलियो। ॿिए खे सर्च कयो, न मिलियो। 3 घर ते नॉक कयूं। हुननि जी पंहिंजी तयारी पूरी हुई, पुलिस वारनि खे बुलेट प्रूफ जैकेट्स पिया हुया, हुननि जा हथियार लोड हुया, हुननि जो कड़ो चाढ़ियल हुयो। हुननि सभु कमु उहो ई कयो जेको कोई बि पुलिस वारो कंहिं घर में एंट्री हणण खां पहिरियों कंदो आहे। हुननि नॉक कयो, नॉक करण में हिकिड़ी माई दर खोलियो, माई चयो तव्हां अचो भले सर्च करे वठो। हू पुलिस वारा जंहिं महिल अंदरि घिरिया आहिनि त अंदरां मोर्चा बंदि थियल, उन्हनि जे मथां फायरिंग कई आहे। हाणे मां घणो सोचियो आहे हिन ॻाल्हि ते, इन जी जॻह ते मां हुजां या ॿियो को पुलिस वारो बि हुजे, कमांडो ट्रेन, त उहो बि इहो ई करे आहे त उन घर खे सराउंड करे नॉक करे आहे, पाण पंहिंजा एहतियाती तदाबीर वठे आहे ऐं पोइ एंट्री करे आहे उन घर जे अंदरि उनखे सर्च करण लाइ। मक़सदु हुनजो इहो ई हुयो, घर खे सर्च करणु। हू अंदरि घिरियो, हुनखे माई अंदरि घेरियो, उनखां पोइ जेको पोयां ते डाकू लिकियल हो उन हुननि जे मथां फायरिंग कई ऐं उहो पहिरें ई धक में 3 पुलिस वारा शहीद थी विया, 6 ज़ख़्मी थिया। उन ज़ख़्मियुनि मां बि जेको आहे हिकिड़ो पोइ शहीद थी वियो। उनखां पोइ जेका असां सां शहादतूं थियूं आहिनि 2, उहे उन्हनि जी बहादुरी हुई त अॻितां वधी वधी हुननि सां मिड़नि पिया ऐं हिननि खे ग़फ़लत में शामिलु करणु, हुननि जी बहादुरी ते हिकिड़ो क्वेश्चन मार्क विझणु जेको मां तव्हांखे अलाउ न कंदुसि। तव्हां इहो कयो सर, इन केस में का इन्वेस्टिगेशन थी आहे? इहे बि विच में उफ़ा बि हलिया, इतला बि हुआ त हिन धाड़ेलनि सां गॾु ॿिया बि हिननि जा माइट जेके आयल हुआ उहे बि ॾोहनि में मुलवस आहे, ऐं उहो जीअं ई मुक़ाबिलो हलियो पियो उन खां पोइ पंहिंजो सामान या हुननि जेको माल जो वाड़ो ठहियलु हो या मेयूं हुयूं डगियूं त खणी पिया विया ऐं हिते ई शहर मञे गाॾियूं किराए हिते कयूं। त इहा का इन्वेस्टिगेशन तव्हां कई आहे? उन ॾुआरी माण्हू, ज़ाहिर हिकिड़ो ॾुआरी माण्हू अचे थो, उन जे पोयां ई ॿिया माण्हू अचनि था जिन खे जॻहियूं केरु वठी थो ॾिए, पर इहा इन्वेस्टिगेशन कई आहे तव्हां कॾहिं? सर, इहा इन्वेस्टिगेशन हले पई। इहा ॻाल्हि तव्हांजी बराबरि आहे त जंहिं महिल मुक़ाबिलो शुरू थियो आहे त ओड़ी माल ई न हिकिड़ा माण्हू लॾे हली विया आहिनि उन घर मां। उन घर ते बि पुलिस जी नज़र आहे, उहे माण्हू उन ख़बर पिया आहिनि त ख़ैरपुर जे कचे में जितां जा हुया उते मोटी विया आहिनि। उहो ख़ैरपुर पुलिस खे बि उन घर ते नज़र आहे या उन घर ते पुलिस वेठी आहे? उन घर ते पुलिस वेही रही आहे हाणे। सर, त पुलिस तव्हां विहारी आहे या पुलिस पाण कब्ज़ो करे कंहिं पुलिस ऑफिसर? न, उन ते छा पुलिस जी पिकेट ठाहे छॾी आहे, कब्ज़ो कोई कोन्हे। सर, ॿियो को हिकिड़ो घर जा बितला हुआ? न, इहा मुंहिंजे नॉलेज में कोन्हे। तव्हांजे नॉलेज में कोन्हे? इहा ख़बर पई त हुन जेके माल पियल हो हिते बीठल हो
त उहो काहे विया उन खां अलावा हाणे त तव्हां ॿुधायो त माल शहर मां गाॾी करे कढी विया या इहो ॿियो को माल जी ॻाल्हि इहो ई त असीं चवंदा जेको माल हिननि जो बीठल हो हा त जी मुक़ाबिलो हलियो पिए उतां खां वियो आहे माना इहे मीडिया ते रिपोर्टूं इहा मूंखे बि अनकन्फर्म मीडिया रिपोर्ट ई आहे हिन जी का कंफर्मेशन कोन्हे असां वटि त सर हीअ जेके शहीद थिया पुलिस एहलकार जी पाण वटि शहज़ाद मरी शहीद थियो भला इन्हनि जे वारसनि खे सर इन्हनि जे वारसनि खे हुकूमत तमामु घणो पैकेज ॾिनो आहे जेके पुलिस जे शहीद थींदा आहिनि उन्हनि खे 20 लख रुपया ऐं नौकरियूं ॿ नौकरियुनि जा ऑर्डर सां उन्हनि खे ॿिए ॾींहुं ॾेई आयासीं जंहिंजी शहादत थी हुनजे तॾहिं ते हुननि जे भाइरनि खे 2 नौकरियुनि जो ऑर्डर ॾेई आयासीं 20 लख रुपए जी पेमेंट हुननि खे थियण वारी आहे हुननि जी वाइफ जो शिनाख्ती कार्ड ठहियल हूंदो पर उहो असां वटि पिया आहिनि पैसा जीअं शिनाख्ती कार्ड हूंदो तीअं असां हुननि जे बैंक में शिफ्ट करे छॾींदासीं उहे पैसा ऐं इन खां अलावा करोड़ रुपयो सीएम साहब अनाउंस कयो आहे उहो शायदि अञा कोन मिलियो त मिली वेंदो उहो सर ॿियनि खे मिलियो जीअं हैदराबाद पुलिस खे न उन्हनि खे बि कोन मिलियो शायदि फाइनेंस डिपार्टमेंट मां सैंक्शन थी हिन महीने जे आख़िर ताईं मिली वेंदो ॿियो सर तव्हां हिकिड़ो ॻाल्हाईंदा हलो जीअं ॼाण हिकिड़ो प्रोग्राम में वेठा आहियूं त मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हींअर जी चवनि था ॾोह वधी विया हलनि तव्हां कीअं था ॾिसो गुज़िरियल अरसे जे अंदरि जीअं ॿिया SSP बि रही विया उन्हनि सालनि जे भेट में हिन साल जीअं अञा शायदि 2-3 महीना थिया आहिनि त ॾोह वधी विया आहिनि या घटि थिया आहिनि सर इहो तव्हां मूंखे ॿुधायो त ॾोह वधियल आहिनि घटियल आहिनि तव्हां ॿुधायो कहिड़ो तव्हां कंट्रोल कयो आहे पर मां तव्हांखे ॾिसो न असीं तव्हांखे ॿुधायूं मंशात हले पई अञा ताईं गुटका मैनपुरी अञा ताईं हलनि पियूं ॾोहारी जेके आहिनि अञा ताईं हलनि पिया ख़ासि तौर ते अक्सर असां हे ॾिठो आहे जेके ॾोहारी आहिनि तव्हांजे पुलिस एहलकारनि सां गॾु बि वेठा हूंदा आहिनि पोइ छाजे करे पुलिस जो हुन ते गिरफ़्त कोन्हे पुलिस कोन थी गिरफ़्तार करे हुननि खे सर इहे सर ॻाल्हियूं तव्हांजूं बिल्कुलु बजा हूंदियूं अगरि तव्हां ॾिठो हूंदो ज़रूरु हलंदो हूंदो मां तव्हांखे पंहिंजी प्रोग्रेस थो ॾेखारियां पुलिस जो कमु जेको आहे उहो ब्लैक एंड वाइट में नज़र ईंदो आहे जेको पोएं साल हिन ई महीने में केस थिया हुआ ऐं अगरि तव्हां उन्हनि जे मुक़ाबले में असांजी प्रोग्रेस ॾिसो त असां वटि हिन वक़्तु 75 इश्तिहारी मुलज़िम जेके आहिनि उहे गिरफ़्तार थियल आहिनि पोएं साल में तक़रीबन 30 बि कोन छाजे करे कहिड़ा केस हल्का था लॻनि जेको मुलज़िम गिरफ़्तार थियनि था इश्तिहारी मुलज़िम उहे ई हूंदा आहिनि आज़ादु थी वेंदा आहिनि उहो हाणे सर जुडिशरी में अॼुकल्ह पॉलिसी आहे त बेल ॾेई छॾींदा आहिनि हो त उहो बेल हुननि जी थी वञे उहो वरी शायदि अचनि था मोटी ऐं ॿाहिरि उहो ई कमु था करनि पर जेको असांजो कमु आहे उहो हुन में काई तव्हांखे कोताही नज़र न ईंदी ऐं जेतिरो ऑपरेशन ही मंशियात जे ख़िलाफ़ु मुंहिंजे पीरियड में थियो आहे मुंहिंजो न आहे ख़्यालु त कंहिं बि SP जे पीरियड में तव्हां वटि एतिरो थियो हूंदो तव्हां हिनखे भले पुलिस जे ब्लैक एंड वाइट कमु आहे उहो तव्हांखे नज़र अची वेंदो तव्हां उहो ॾिसी वठिजो सर तक़रीबन गाॾियुनि वारनि जे पुलिस जी इहे शिकायतूं आहिनि रहियूं आहिनि हमेशह त जीअं SHO हूंदा आहिनि या उन्हनि सां करे हेठि जमादार हूंदो या ASI हूंदा आहिनि उहे चवंदा असां किथे अगरि वञूं त असांखे पेट्रोल कोन थो मिले या असांजी गाॾियुनि जी मेंटेनेंस कोन थी थिए छाजे करे फंड आहिनि पोइ उन्हनि ते इहे ख़र्च कोन था थियनि न साईं फंड्स आहिनि बि मूं हींअर फाइल साइन कई आहे 1.5 लख रुपए जी हिकिड़ी गाॾी जी मेंटेनेंस जी फाइल जेके फंड्स आहिनि उहे ख़र्च थियनि बि पिया ऐं हाणे त पेट्रोल बि थाणनि खे मिले पियो तव्हांखे शिकायत हाणे न ईंदी हूंदी केतिरो पेट्रोल ॾींदा आहियो सर गाॾियुनि साईं जेको 300 लीटर अलॉटेड पेट्रोल हूंदो आहे असां उहो ॾींदा आहियूं थाणनि ते 300 लीटर तव्हां महीने जे अंदरि ॾींदा आहियो हा 7-8 लीटर डेली जे हिसाब सां ॿियो कीअं था ॾिसो भला गाॾियूं जीअं तव्हांजो आहे न माना ज़िले जे अंदरि जेतिरे बि गाॾियूं उन्हनि जी छा पोज़ीशन आहे अञा कुझु गाॾियूं आहिनि जेके पुराणियूं आहिनि ऐं असांखे तक़रीबन कोई 20 गाॾियुनि जी ॿी ज़रूरत आहे मां IG साहब खे रिक्वेस्ट कई आहे हुननि मूंखे चयो त मार्च ताईं असां वटि गाॾियूं ईंदियूं नयूं जेके फैब्रिकेट थियनि पियूं ऐं हील प्रोवाइड असां सर वुमेन पुलिस स्टेशन हिते क़ाइमु थी हुई जी अञा बि आहे थी छा हुई न उते थाणो त हींअर ग़रीबाबाद पियो हले छाजे करे हिते ॾिसो न औरतुनि जा मसला बि अचनि था खोड़ सारा औरतुनि जा केस बि अचनि था पोइ छाजे करे उनखे फाल कोन पियो कयो वञे हींअर त तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे त उन वुमेन पुलिस स्टेशन जिते बोर्ड लॻो पियो आहे इफ़्तिताह थियो पियो आहे ऐं उते त ग़रीबाबाद थाणो कायूं आहे सर मां जॾहिं खां वठी आयो आहियां हिते तॾहिं खां वठी वुमेन पुलिस स्टेशन इज़ वर्किंग इनसाइड द प्रीमिसिस ऑफ 15 जा प्रीमिसिस ॿिनि में डिवाइड थियल आहिनि हुन में हिकिड़े में 15 आहे हिकिड़े में वुमेन पुलिस स्टेशन आहे एंड इट इज़ वेरी मच फंक्शनिंग सर ॿियो हींअर मिरपुर ख़ासि में जेको ताज़ो वापारी तंज़ीमूं एहतिजाज करे रहियूं आहिनि त इन्हनि जो तव्हां कीअं था सम्झो भला केतिरो ॾोह आहे कुझु मुख़्तलिफ़ इहे चवनि पिया त को चए पियो किरोड़ रुपया आहे को चए हेतिरा लख आहे को चए पियो हीअं वापारी तंज़ीमूं बि असां ॾिठो आहिनि त ॿिनि हिसनि में विरायूं पियूं आहिनि कहिड़ियूं तव्हांजूं ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि त छाजे करे मसला शहर जूं वॾियूं वॾियूं मार्केटूं आहिनि त हिते असां ॾिठो आहे मिठाई जे दुकाननि ते बि पुलिस वारा मौजूदु आहिनि ड्यूटियूं कनि पिया पर उन्हनि खे छाजे करे उन्हनि दुकाननि ते ॾिना विया आहिनि जॾहिं उहे पंहिंजा प्राइवेट गाॾ बि रखी सघनि था इन्हनि मार्केट में छा पुलिस कोन्हे छा सर हिन मार्केट में 4 पुलिस वारा हुया अनफॉर्चुनेटली उहे उन घिटीअ में राति जो पेट्रोलिंग न पिया करनि असां उन्हनि खे क्वार्टर गार्ड कयो आहे महकमा कार्रवाई उन्हनि जे ख़िलाफ़ु कयूं पिया वारदात इहो थी आहे त को अंदरि जो माण्हू आहे जंहिंखे ख़बर आहे एक्ज़ैक्टली त कहिड़ी शइ किथे पई आहे उहो हिकिड़ी भित भञी गिरियो आहे ॿी भित भञी अंदरि गिरियो आहे उन खां पोइ ताला कटिया अथई ऐं कटिया सिर्फ़ु उन ई जॻह जा अथई जिथे हुनजी चांदी रखियल हुई ऐं जेके मालिक पाण हुया उन्हनि सां मां मौक़े ते बि आयो हुउमि 2-3 दफ़ा मुंहिंजी मुलाक़ात बि थी आहे ॿुधाइनि पिया त असांजो तक़रीबन 7 खां 10 लख रुपयो नुक़सानु आहे जेको थियो आहे ऐं हुननि एक्ज़ैक्टली न चयो त असां तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं
पर जेको बज़ाहिर नज़र पियो अचे उन्हनि खे उहो 7 खां 10 लख रुपया नुक़सानु हो। इरिस्पेक्टिव ऑफ द फैक्ट त नुक़सानु केतिरो हुयो, वारदात थी आहे ऐं इहा पुलिस जी ज़िमेदारी आहे त उहा हुन वारदात खे ट्रेस कंदी। ऐं इन में जेका ॿी इम्पॉर्टेंट तरीन ॻाल्हि आहे उहा इहा जेको सिक्योरिटी लैब्स आहे, सिक्योरिटी लैब्स न सिर्फ़ु पुलिस जे पारां बल्कि उन मार्केट जे पारां बि आहे, जंहिंमें अंदरि बकोल हुननि जे करोड़ रुपए जो सोना पिया आहिनि ऐं उते न को गार्ड हो न को गनमैन हो ऐं अंदरि जेके CCTV कैमरास लॻल हुया उन्हनि खे राति जो बंदि करे विया हुआ, इहो चई त असांजी बिजली खपे थी, इन करे असां हिननि खे बंदि करे छॾींदा आहियूं। त इहो हिकिड़ो मतिलबु ग़फ़लत आहे जेका पुलिस जे पारां त आहे ई आहे, पर जेका हुननि जी तरफ़ न आहे उहा बि क्रिमिनल आहे। इन में असां अंजुमन ताजरान वारनि सां मुज़ाकरात बि कया आहिनि, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कई आहे त काइंडली, अॼुकल्ह जो ज़मानो अहिड़ो आहे जो माण्हू पंहिंजी काई बि शइ ईअं छॾे नथो सघे किथे न, ऐं हिननि खे मां रिक्वेस्ट इहा ई कई आहे त पंहिंजा गार्ड गनमैन चौकीदारी सिस्टम पंहिंजो बि रखनि जेको पुलिस सां गॾु मामलत में कमु करे ऐं हिननि सिक्योरिटी जी हालत खे बहितर करे। सर, पुलिस जूं तक़रीबन अक्सर शिकायतूं इन राति जे टाइम ते ड्यूटी ते हूंदा मौजूदु कोन हूंदा आहिनि, छा तव्हां केॾी महिल इहे चेकिंग कयूं? हा सर, मां राति जो बि 2 बजे ताईं ॿाहिरि हुउमि, असां सरप्राइज़ चेकिंग इहा रोज़ु कंदा आहियूं। हिन में DSP साहिबान, मां, SHO सभु कंदा आहिनि ऐं जेके न हूंदा आहिनि ड्यूटी ते असां क्वार्टर गार्ड बि कंदा आहियूं, जेके हूंदा आहिनि उन्हनि खे शाबाश ॾेई ऐं कमेंडेशन सर्टिफिकेट ऐं पैसा बि ॾींदा आहियूं। केतिरे पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ अॼु ताईं तव्हां कार्रवाई कई आहे? ज़ाहिर आहे तव्हां में पोखा ज़िले जे अंदरि वधि में वधि 2 या 3 महीना थिया आहिनि, न महीनो हिकिड़ो थियो आहे, त केतिरे पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे ऐं तव्हां छा था सम्झो केतिरी पुलिस हिननि ॾुआरियुनि सां मिलियल उनजे ख़िलाफ़ तव्हांखे शिकायतूं मथे मोकिलियूं या कार्रवाई कई हुजे? सर, मुंहिंजे ख़्याल में मां 80 जे क़रीब पुलिस वारनि खे सज़ाऊं बि ॾिनियूं आहिनि ऐं तक़रीबन 100 जे क़रीब पुलिस वारनि खे शाबाश ऐं पैसा बि ॾिना आहिनि, जेके कैश ऐं सर्टिफिकेट थींदो आहे। असां वटि अहिड़ा काफ़ी हुया ऑफिसर्स जंहिंजी शिकायतूं हूंदियूं, प्रूफ त मूं वटि कोन्हे, पर शिकायतूं ज़रूरु हूंदियूं, त पुराणा थी विया आहिनि, मिक्सअप थी विया आहिनि, उन्हनि खे रोटेट करे छॾियो आहे, तव्हांखे नॉलेज में हूंदी। जिन खे सज़ाऊं ॾिनियूं छा त उहो ॾुआरियुनि सां मिलियल हुआ? न, उन्हनि खे ड्यूटी में न हुजणु, गफ़लत करणु, राति जो न हुजणु, पंहिंजी बीट ते जेका उन्हनि खे असाइन थियल आहे, इन्हनि खे आहिनि। 2-3 पुलिस वारा जेके कढियो वियो आहे नौकिरी मां, उहे मुलविस हुया, उन्हनि खे कढियो वियो आहे नौकिरी मां। सर, प्रोग्राम जो टाइम बि पूरो थियण वारो, हाणे कहिड़ो तव्हां मैसेज ॾियणु चाहींदो मीरपुर ख़ासि वासियुनि खे ऐं सिंध पुलिस जे जेके तव्हां वटि मीरपुर ख़ासि जा पुलिस एहलकार आहिनि? पुलिस एहलकारनि लाइ त इहो ई आहे, तव्हांजी जेका प्राइमरी ड्यूटी आहे दैट इज़ टू मेक श्योर त सिटीज़न्स जी सेफ्टी हुजे ऐं तव्हां प्लीज़ काइंडली इनखे हदल मुमकिन निभायो सही तरह। ऐं जेके सिटीज़न्स आहिनि उन्हनि लाइ इहो ई आहे, तव्हां वटि कोई बि FIR कोई बि जुर्म थिए थो त उन्हनि खे काइंडली रिपोर्ट कयो, 15 ते रिपोर्ट कयो, मुंहिंजो बेस ते हुन ते रिपोर्ट कयो। ऐं जेका बि तव्हांखे इंफॉर्मेशन मिले थी त तव्हांजे पाड़े में कोई ग़लति कमु थिए थो या कोई ॾोहारी रहियो पियो आहे, काइंडली रिपोर्ट इट टू आवर नंबर। मुंहिंजा मोबाइल नंबर तक़रीबन सभिनी वटि आहिनि, ऑफिस जा आहिनि, घर जा नंबर तक़रीबन सभिनी वटि आहिनि, मूंखे ॿुधाए छॾियो डायरेक्टली, ऐं अगरि तव्हांजो ताउन हूंदो त हिन शहर जा हालात इंशाल्लाह बहितर थी वेंदा। थैंक यू। नाज़रीन, तव्हां SSP उस्मान गनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। हिन जो चवणु आहे त मूंखे सिर्फ़ु 1 महीनो थियो आहे, मगर असां ॾुआरियुनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाइयूं कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा आया आहिनि, तक़रीबन 100 जेके ॾुआरी गिरफ़्तार कया आहिनि। उन में जेके पुलिस ते जेको इल्ज़ाम आहे, जीअं चवंदा आहिनि कारियूं रिढूं, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे, मथे रिपोर्ट बि मोकिली आहे, उन्हनि खे क्वार्टर गार्ड बि कया आहिनि। मगर हिननि SSP जो इहो चवणु त असां जीअं वधीक पुलिस खे फ़ाल बणण लाइ वधीक असीं कोशिशि करे रहिया आहियूं। त इन ॻाल्हियुनि सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं।